नाज़रीन, हैदराबाद में महरान टीवी तरफां रांदियुनि वारे खाते जी सहकार सां अॼु खां 3 ॾींहनि लाइ कोडी कोडी जा मुक़ाबला शुरू कराया विया आहिनि, जंहिंजो इफ़्तिताह महरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई कयो आहे। इफ़्तिताही तक़रीब में बशीर मोराई, हादी मोराई, इम्तियाज़ मोराई, पीर मखतूम इरशाद शाह ऐं शहरियनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त कोडी कोडी जे मुक़ाबलनि में सिंध ऐं पंजाब जे पहलवाननि हिस्सो वरितो आहे। नाज़रीन, महरान टीवी तरफां सिंध जे 2 नंबर वॾे शहर हैदराबाद में अॼु खां 3 ॾींहनि जे लाइ कोडी कोडी जा मुक़ाबला शुरू कराया विया आहिनि, जंहिंजो इफ़्तिताह महरान टीवी जो सरवाण गुलाम नबी मोराई कयो आहे। इन कोडी कोडी जे मुक़ाबलनि में सिंध ऐं पंजाब जी टीम जा जेके रांदीगर आहिनि उहे शरीक आहिनि। असीं इन हवाले सां इन कोडी कोडी जे मुक़ाबलनि में शरीक रांदीगरनि ऐं महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक छा चवणु आहे? मुंहिंजो पैगाम हीअ आहे त सिंधी माण्हू पंहिंजे असुल रांदियुनि खे यादि कनि, ही पहलवानी वारियूं रांदियूं कनि त इहे रांदियूं हूंदियूं, सिहत हूंदी, उनखां पोइ तइलीम हासिलु कयूं, पुराणी सिंध खे रिवाइव कयूं। असां जॾहिं नंढा हुआसीं तॾहिं इहा सिंध हूंदी, कबड्डियूं तक़रीबन रोज़मरह जो मामिलो हूंदो ऐं हिन क़िस्म जूं रांदियूं सिहत जी निशानी आहिनि। जंहिं क़ौम जूं रांदियूं ज़िंदा आहिनि उहो क़ौम ज़िंदा आहे। मुंहिंजो इहो हूंदो त हर शहर में, हर कोठ में शाम जो रांदियूं थियनि, ख़ासि तौर ते हिननि रांदियुनि में त न को कंहिं पैसनि जी ज़रूरत आहे, न को छा, कबड्डी आहे, वॉलीबॉल आहे, इहे घटि में घटि कनि ऐं उहे हिक में बाक़ाइदा थींदियूं हर नंढे वॾे ॻोठ में। तंहिंजे करे रांदियूं क़ौम जो असास आहिनि, असासो आहिनि ऐं उन में हर क़ौम खे मां सिंध जे सभिनी दोस्तनि खे चवंदुसि, शहरनि में रहंदड़ ॿाहिरि रहंदड़ माण्हुनि खे रांदियुनि न मरूब कयो त जीअं नशे खां ऐं ॿियनि बुराइनि खां परे अचनि सिंधी। मां जीअं तव्हांखे ॿुधायां त इहे असांजी सक़ाफ़ती रांदियूं आहिनि, हिननि खे कराइण में स्पोर्ट्स डिपार्टमेंट ऐं ख़ासि करे महरान टीवी वारनि जो वॾो शुक्रगुज़ार आहियूं, जिन हिन रांदि खे हथी ॾिनी ऐं हे रांदि हिन ग्राउंड में कराई। हे मल हुजे, कोडी कोडी हुजे, वॉलीबॉल हुजे, उहे रांदियूं आहिनि जेके असांजा माण्हू शौक़ सां ॾिसंदा आहिनि। अॼु हालांकि ही ग्राउंड सफ़ा लिकियल ग्राउंड आहे, पर उन जे बावजूद बि काफ़ी सारा माण्हू आया आहिनि। इनशाला सुभाणे इन खां घणा माण्हू ईंदा। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सामान्य ॻाल्हि त हिते ही लिकियल ग्राउंड तमामु, क्रिकेट बाक़ी गेम त थियनि पिया, पर माशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां अॼु जेको असां क्रिकेट कोडी कोडी जो मैच थियो महरान टीवी जी महिरबानी सां तमामु बहितरीनु निकिरो। जे सभु असांजे पसकरदा में केतिरो माण्हू खे एंटरटेनमेंट मिलियो आहे, ॾाढी बहितरीनु आहे। असां चऊं इनशाला अहिड़ा मतिलबु अहिड़ा रांदियूं हमेशह थियनि। ॾाढो भलो, ॾाढो मज़ो थो अचे। सभ खां पहिरियां त साईं गुलाम नबी मेर मोराई साहिब ऐं उनखां अलावा जेकी टीम आहे उनजी महिरान, असां उन्हनि जा दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे हिते अचण जो मौक़ो ॾिनो ऐं सिंध जी सक़ाफ़त खे ज़िंदा कयो आहे। असांजो हीउ प्रोग्राम पूरी दुनिया में हली रहियो आहे। असां सभु बस वारनि खे अपील कंदासीं त असांखे मथे आला सतह ते खयो वञे ऐं असांजी माली मदद ऐं असांखे इंटरनेशनल कोच ॾिना वञनि। जी, असां सभ खां पहिरियां मोराई साहब जा ऐं महरान टीवी जे पूरी टीम जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन हैदराबाद जहिड़े शहर में ही असीं का सक़ाफ़ती रांदि हुई उनखे हिकु मीडिया जे थ्रू जेको आहे सो हिकु शऊर आणणु ऐं नौजवाननि में ही शौक़ु ऐं इश्क पैदा करण त स्पोर्ट्स सां तमामु घणा असां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं वाहिदी महरान टीवी आहे मीडिया में जिन हिन असांजे सिंध जेका कबड्डी आहे कोडी कोडी उनखे सपोर्ट कयो आहे। ऐं असां मुतालबो था कयूं त जिते बि असांजी सक़ाफ़ती रांदियूं जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सो सपोर्ट कयो वञे, त जीअं जिते ग्राउंड आबाद हूंदा आहिनि उते इस्पतालूं गैर आबाद हूंदियूं आहिनि। बराए महिरबानी ग्राउंड आबाद कयो, पंहिंजा नौजवान जेके आहिनि नौजवान उन्हनि जो मुस्तक़बिल संवारियो। तमाम सिंध वालों को मालूम है, जैसा कि पिछले साल हम महरान टीवी वालों की जानिब से पंजाब से आऊँ, अजहर अब्बास कुरैशी मेरा नाम है, पाकिस्तान आर्मी की तरफ से मैं कबड्डी खेलता हूँ। जिंदा दिल सिंध वालों को हमारी तरफ से बहुत बहुत खुशामदीद कि इन्होंने अपने सिंधी होने का सबूत दिया, मेहमान नवाज हैं माशाल्लाह। अल्लाह पाक इनको आबाद व शाद रखे, आखिर से जिए सिंध। भाईजान बहुत अच्छा मज़ा आ रहा है इधर, पिछले साल भी आए थे, बहुत अच्छा मज़ा आया, हमें बहुत मज़ा आया इधर घूमने फिरने का। भाई वालों के हम आए हैं 7 आदमी, अबरार वड़ैच, सानू मलक, अजहर अब्बास कुरैशी, लियाकतपुर।